عمر بن الخطاب رضي الله عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إنما الأعمال بالنيات وإنما لامرئ ما نوى فمن كانت هجرته إلى الله ورسوله فهجرته إلى الله ورسوله ومن كانت هجرته إلى دنيا يصيبها أو امرأة يتزوجها فهجرته إلى ما هاجر إليه متفق عليه هكذا قال رسول الله صلى الله عليه وسلم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا اللهم صل على سيدنا محمد رسول الله صلى الله عليه وسلم जिन खां हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन रिवायत फरमाइनि था त साईं जन असांखे ॿुधाइण फरमायो त अमलनि जो दारो मदार नियत ते अथव। माना जीअं चइबो आहे त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। इन मसरूफ़ियत जे जहान में पंहिंजा कमकार छॾे कॾहिं ऊंद आहे कॾहिं सर्दी आहे कॾहिं गर्मी आहे कॾहिं कहिड़ी मौसम कॾहिं कहिड़ी मौसम, इन हालत में पंहिंजा मसरूफ़ियतूं छॾे करे कमकार अॻिते पोइते करे माण्हू वुज़ू करे थो, सर्दीअ में थधे पाणीअ सां, गर्मीअ में गरम पाणीअ सां। इन्हनि सभिनीनि अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। नियत आहे त इंसान जो इहो अमल बि क़ाबिल क़बूल आहे। अल्लाह तबारक व तआला खे इहो अमल ॾाढो वणंदो आहे ऐं इहे अमल ख़ासि करे अल्लाह तबारक व तआला वटि इंसान जी बख़्श जो ज़रियो बणिजंदा आहिनि। इंसान जी बख़्श जो ज़रियो बणिजंदा आहिनि। जीअं मिसाल मां अर्ज़ु कयां त इंसान कॾहिं कंहिं बि अहिड़ी मुशक़त जे अंदरि फाथल हूंदो आहे, अहिड़ी आज़माइश जे अंदरि फाथल हूंदो आहे, पर हुन जे बावजूदि नमाज़ जो वक़्तु थिए त पंहिंजनि सभिनि मसरूफ़ियतुनि खे छॾे करे अल्लाह जे दर ते अचे, हाज़िरी ॾे, वुज़ू करे, ख़ुशीअ सां वुज़ू करे। हिकिड़ो हूंदो आहे त माण्हू तप सां वुज़ू करे, ख़ुशीअ सां वुज़ू करे ऐं उन में ॼण त पंहिंजे अखियुनि सां अल्लाह जी रहमत खे महसूसु करे, पोइ अल्लाह तबारक व तआला उन जो वरी अजुर बि ओतिरो था फरमाईंदा। सो अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिसाल ॾेई करे सम्झाइण फरमायो त अमलनि जो दारो मदार नियत ते अथव। जेकॾहिं इंसान नियत कंदो कंहिं बि अमल जी त उन जो अमल जो नियत जो दारो मदार नियत ते आहे त उनजो सवाब बि ओड़ो मिलंदो। जेकॾहिं इंसान सफ़र कंदो त बाबा वञा थो मां फलाणे कम सां, तिजारत जे गर्ज़ सां, त उनखे ओड़ो सवाब मिलंदो, ओड़ो उनजो नतीजो मिलंदो। पर जेकॾहिं नियत कंदो इंसान, हाणे जी मिसाल मां अर्ज़ु कयां, सुस्ती न आहे, हिकिड़ी त आहे इंसान जी सुस्ती न आहे इंसान जी, पर कॾहिं कंहिं भुल जे करे या कंहिं आज़माइश जे करे नमाज़ जमात में न पहुची सघियो, रहिजी वई, त अल्लाह तबारक व तआला उनखे जमात जी नमाज़ जो सवाब थो अता फरमाए। इहा अल्लाह पाक जी रहमत आहे। इंसान बीमार थी पियो, हाणे उनजी दिलि चवे थी त मां वञी करे मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़ां, जमात सां नमाज़ पढ़ां, जमात जे अंदरि नमाज़ पढ़ण जो जेको सवाबु आहे उहो घर जे अंदरि न आहे। पर हुन वीचारे खे पंहिंजी तबियत इजाज़त नथी ॾे, मजबूर आहे या हालात अहिड़ा आहिनि। कॾहिं रस्तो ख़राबु हूंदो आहे, जो माण्हू रस्ते मां ईंदो त कपिड़ा गंदा थी वेंदा, कॾहिं ऊंद हूंदी आहे, कॾहिं कुतनि जो भउ हूंदो आहे, को माण्हू ज़ईफ़ आहे हुनखे कुतनि जो भउ आहे त ईंदो मस्जिद ताईं त कुतनि जे कटण जो ख़तरो आहे। त इहो माण्हू इन्हनि मजबूरियुनि जे करे घर में नमाज़ पढ़े थो, अल्लाह तबारक व तआला इनखे जमात जो सवाब थो अता फरमाए। इहा रब जी महिरबानी आहे, अल्लाह पाक जी महिरबानी आहे कामिल। अल्लाह तबारक व तआला इन्हनि अमलनि सां रब से ख़ुशि थियणु फरमाईंदा। जीअं हदीस पाक में मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइणु फरमायो, पाण फरमायूं त हिकिड़े शख़्स खे अल्लाह तबारक व तआला जन्नत में दाख़िल करणु फरमायो। हाणे उन शख़्स जे बारे में साईं जन ॿुधाइणु फरमायो त ॿियो को अमल उनजो को ख़ासि अमल न हुयो, पर रस्ते में उहो वञे पियो सफ़र कंदे, कंहिं जॻह ते औरत जे लाइ ईंदो आहे, पर कंहिं जॻह ते मर्द जे लाइ ईंदो आहे। सफ़र कंदे वञे पियो, रस्ते में उनखे पाणी उञ लॻी, खूह में लथो, पाणी पी करे ॿाहिरि निकितो त रस्ते में ॾिठईं त को नंढो कुत जो बचिड़ो जेको आहे वेठो आहे, उहो वेठो थो इनखे मिटीअ खे, आली मिटीअ खे वेठो थो चटे खूह जे ॿाहिरां। माना महसूसु कंदे हिनखे उन छा कयो, जो हेठां कंहिं बि ज़रिए सां पाणी जेको आहे भरे करे उनजे साम्हूं हारी, उन पाणी पीतो। अल्लाह पाक खे उनजो अहिड़ो अमल वणियो जो सिर्फ़ु इन अमल जे सदके अल्लाह उनखे जन्नत अता फरमाए। सुभान अल्लाह। सो इहे अमल आहिनि जंहिं अमलनि जे करे अल्लाह तबारक व तआला इंसान जे कामयाबी जा फ़ैसिला करणु फरमाईंदो आहे। अॼु असां पंहिंजे मफ़ाद में त ॾिसूं था, हिते असां वटि शहर जे अंदरि इहा नेकी जेका आहे मुकमल ख़तम थी वई, मुकमल निकिरी वई। जानवर खे खाराइण बि सदको आहे, पखियुनि पुखड़नि खे खाराइण बि सदको आहे। तव्हां ॾिसंदा त अॻु में ईअं हूंदो, अञा ताईं होॾे
ॿारनि जे इलाइक़नि में अञा ताईं आहे, जिते दीनदारी आहे उते अञा ताईं आहे। इंसान त इंसान पंहिंजी जाइ ते, पर जानवरनि जे लाइ बि उहे जेके आहिनि ॿाहिरि हाॾर भरे पाणी जो रखी था छॾनि त हे गॾाए था घुमनि था, घोड़ा घुमनि था, त इहे बि वञनि था पाणी पी वञनि। माण्हू घर जे ॿाहिरि होदी ठाराईंदा, केतिरा माण्हू हिते बि आहिनि अहिड़ा अलाह जा बाना जेके घर जे ॿाहिरां पाणी जो बंदोबस्तु कनि था त मन को मुसाफ़िर जेको आहे मुंहिंजे इन कूलर मां पाणी पी वञे त अलाह हुनजे सदके राज़ी थी वञे त रब जेको आहे मुंहिंजा हारिया बि बीणा करे। पर असां वटि त जेकॾहिं हालत इहा आहे असांजी, जेकॾहिं को माण्हू पाणी पीअण ईंदो बि घुरंदो बि त हुनखे अहिड़ो रवैयो ॾेखारींदासीं जो सुभाणे उहो वरी जेको आहे उमेद ई न रखंदो त हिन वटि मां को थधो पाणी पीअणो आहे। इहा असांजी इंसानियत जे ख़ात्मे जी निशानी आहे। त मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेकॾहिं कंहिं उञायल खे पाणी पीआरियो, अल्लाह तबारक व तआला जीअं हिकिड़ो ग़ुलाम हूंदो आहे न क़ैदी, जीअं तव्हां ॾिसो त क़ैदी माण्हू क़ैद थियल हुजे ऐं बेॾो ई क़ैद हुजे, उनखे माण्हू वकीलनि जा ख़र्च करे कोर्टनि में पंध करे आज़ादु करे किरोड़ो खपो आहे, उन में पैसा लॻनि, वक़्तु लॻे, महिनत लॻे, त बेॾोईअ खे छॾाई त हुनजो एॾो वॾो सवाबु आहे। पाण फरमायूं त ग़ुलाम जीअं तव्हां जेकॾहिं कंहिं उञायल खे पाणी पीआरियो था त उनखे तव्हांजे पाणी पीआरण जो अलाह एॾो सवाबु थो था फरमाए ॼण त तव्हां हिकिड़े ग़ुलाम खे आज़ादु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर असां वटि इहो जज़्बा ई कोन्हनि। असां वञा कंहिंखे पंहिंजे तरफ़ खां अहिड़ी ख़िदमत आफ़री न कंदासीं। इहा अॻु में इहा कोशिशि हूंदी हुई त फलाणो मुस्लमान या फलाणो भाउ जेकर मूंखां पाणी घुरे त मां हुनखे पाणी भरे करे पीआरियां। अॼु चवंदासीं मां त मौत भरां, वरी मूंखां त पाणी घुरे। त अॼु असांजी हालत ऐं कैफ़ियत इहा थी वई आहे। इहा ख़िदमत जा जज़्बा जॾहिं खां असां खां निकिरी विया, अॻे माण्हू पाण जेको आहे उथी करे ॿिए खे ॾींदो कुर्सी त अबा तूं वेहो, त जेको आहे इहो जज़्बो हूंदो हुयो, हे बि मुस्लमान भाउ आहे, हीउ वेंदो त अलाह पाक राज़ी थींदो, रब राज़ी थींदो, त बसि पोइ मुंहिंजा जेके आहिनि ॿई जहान आसान थी वेंदा। पर अॼु जेकॾहिं तव्हां ॾिसो त हालत इहा इंसान खे एॾी नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे, कंहिं गर्मीअ जी जाइ ते, कंहिं मुसाफ़िर खाने ते, को इस्पताल में, जेकॾहिं को मजबूर माण्हू बि बीठो हूंदो न त हे हमरा जेको आहे नौजवान हुजण जे बावजूद बि सीटियो वेठो हूंदो, चवंदो हक़ त मुंहिंजो आहे न, पहिरियां मां आहियो। इहो इंसानु इन्हनि हक़नि जतलाइण में वॾो अकुलमंद आहे। अब पहिरियां त मां वेठो हुउमि न, हे वञी ॾिसे पंहिंजा ते। हा, इन्हनि जाइनि ते इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे त कॾहिं माण्हू ईअं बि थींदो आहे जो माण्हू पंहिंजा जीअं माण्हू रस्ते में वञे थो, सफ़र करे थो, टिकेट भरे थो पंहिंजी सवारी जी, हाणे जेकॾहिं को वॾी उमिरि वारो बीठो आहे त हाणे हुनजो ख़्यालु हिकिड़ो वक़्ती तौर ते त करे सघे थो जेको हुनजो हाल आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं सफ़र आहे मिसाल 24 कलाकनि 24 कलाक त हुनखे कोन थो विहारे ॾियणु सघे, हुन में एतिरो आहे अब कलाकनि तूं वेह, बाक़ी हाणे खणी मां पाण वेंदुमि, मां पाण मजबूर आहे। इहा हिकिड़ी अल्लाह पाक इन्हनि नियतुनि जो सवाब बि रखणु फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जज़्बनि जो रब साईं सवाब अता फरमायो आहे। कंहिं नाबीने खे रस्तो ॾेखारणु, साईं मुंहिंजे खे चवां त कंहिं मजबूर जी मदद करणु, को इंसानु तकलीफ़ में आहे, उलमा इकराम जे लाइ लिखनि था अहिड़ा बि अल्लाह वारा हूंदा हुआ जेके पंहिंजनि इबादतुनि खां वक़्तु कढी करे जेके इन माण्हुनि जे दरनि ते वेंदा हुआ त बसि तव्हांजो को कमु हुजे त मां हाज़िर आहियां, मां तव्हांजो कमु करे अची ॾियण लाइ तयारु आहियां। सुभान अल्लाह। इहो जेको माण्हुनि जे अंदरि जज़्बो हूंदो। अॼु को कम जे लाइ ईंदो बि त चवंदासीं त मां हैरान थी वियुमि, असांजे अंदरि इंसानियत कोन्हे। असां त माण्हुनि खे ईज़ाइण जो पाण खे मज़ो ईंदो आहे त माण्हुनि खे ईज़ायूं, असांखे मज़ो ईंदो आहे त माण्हू भली ईज़ाइनि, मां मोतबर आहियां, छा थी पियो, अहिड़े क़िस्म जा रस्ता बंदि करे उन्हनि ते जेको आहे प्रोग्राम करणु, इहो माण्हुनि खे ईज़ाइण इन्हनि जे मथां, इहो सवाबु न, अलाह जी लानत आहे इन्हनि जे मथां। हिकिड़ो अरब जो जेको हिकिड़ो इश्तिहार मशहूरु थियो हिते मीडिया ते, उन में अरब हिकिड़ो पंहिंजो घरु ठाराए थो। हाणे घर ठाराइण जे लाइ ज़ाहिर आहे रस्ते में माण्हू करे सुरूं थो लाराए, करे रेती थो लाराए, करे मिटी थो लाराए, पाड़े में अचण वञण वारनि खे तकलीफ़ थिए थी। पर असां वटि ज़हन छा आहे, मुंहिंजो त हक़ु आहे न, भला घर बि न ठाहींदुमि छा, माना इहो असांजी हवा जो दिमाग़ जो अकुलु एतिरो आहे। पर हुन जेको आहे छा कयो, जो हिकिड़ो बैनर ठाराए उन ॿाहिरि आवेज़ा करे छॾियो, उन लिखियो त चई त जेकॾहिं मुंहिंजे इन तामीरात जे करे तव्हांखे का तकलीफ़ थी पहुचे त मां अलाह जी रज़ा जे ख़ातिर तव्हां खां माफ़ी थो कयां। सुभान अल्लाह। ऐं मां कोशिशि कंदुसि त मुंहिंजे घर जो कमु जेको आहे जल्द खां जल्द पूरो थी वञे, छो त मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं पाड़ेसीरनि खे ईज़ायो अल्लाह तबारक व तआला उनजे अमरनि खे ज़ाया करे। सुभान। सो इहो बि जज़्बो आहे। असां वटि इहो जज़्बो किथे आहे त जो तामीरात करायूं ऐं ट्रैक्टर उते पिया फिरंदा, भली रस्ते जी तबाही थिए, ख़राबी थिए, साईं मुंहिंजे खे चवां पाड़े वारे केॾो बि ईज़ा हुजे, परवाह न हूंदी, हुनजो गटर भॼी पए, रस्तो हुनजो ख़राबु थिए, परवाह न आहे, छा थी, इहो त थींदो रहंदो आहे, इहो त थींदो रहंदो आहे। माना पंहिंजे वक़्त में इंसानु तवील करे, बाक़ी पराए वक़्त में थींदो रहंदो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अख़लाक़ सेखारणु फरमाया। मुंहिंजे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जहिड़ी तव्हां फरमायो, पाण फरमाई त फमन कानत हिजरत इलल्लाह, अव्हां जी हिजरत अल्लाह जे लाइ आहे। बीमार खां पुछण वञो था, अल्लाह जे तरफ़ हिजरत आई, माना रब जी रज़ा। फरमाई त अल्लाह जे रसूल जे तरफ़ हिजरत आहे। तव्हां जेकॾहिं रस्ते में सॼे पासे खां हलो था, इहा बि हिजरत आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं सुन्नत जे तरफ़ हिजरत आहे, तव्हांखे सुन्नत आहे, जेकॾहिं तव्हांखे का मजबूरी न आहे त रस्ते में तव्हां सॼे पासे खां हलो, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ते अमल करण जो सवाबु तव्हांखे मिली। त अहिड़े नमूने सां मानी तव्हां खाओ था, हूअं जेके आहिनि
मानी त माण्हू बि खाए सघे थो, वेही बि खाई सघे थो, पाणी बि पी सघे थो, वेही बि पी सघे थो, पर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत जो इरादो कई बि करे, ॿिया माण्हू मानी खाइनि पिया बि करे, हिन चयो त न मुंहिंजे सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेही करे मानी खाधी आहे, वेही करे पाणी पीतो आहे, इन अमल जे करे इरादो करे वेही खाए थो पीए थो, अलाह हुनखे सुनत जो सवाब थो ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बल्कि अहिड़े वक़्त में जंहिं वक़्त में तव्हां ॾिसो त कॾहिं माण्हू हालनि में वञे थो, शादी हालनि में मानी खाइण, त उते ॾिसो त फैशन थी पियो आहे त उते साईं मुंहिंजे खे चवंदा माण्हू बि करे मानी खाइनि था, माण्हू बि करे मानी खाइनि था। इन वक़्त में सुन्नत उते ॼण त फ़ौत थिए थी, उन वक़्त में सुन्नत खे ज़िंदा करण जो सवाबु अलाह 100 शहीदनि जो सवाबु थो अता फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां हिकिड़े जेको आहे दावत में वियासीं त उते असां त ॿी जॻह ते वेठा हुयासीं, पर ॿियो हिकिड़ो हुयो अलाह वारो, ॾिठो त सॼो मजमो जेको आहे हथनि में प्लेटूं खणी बि थो मानी खाए, वेहण जी का बि जॻह हुननि जे लाइ न हुजे। ऐं साईं मुंहिंजे खे चवां त अहिड़ी का हुनखे महिमान मीज़बाननि खे पहिरियों हुनजो ख़्यालु कोन हुयो, हुन छा कयो, सभु माण्हू बि करे मानी खाइनि पिया, हिनखे पंहिंजो रुमाल हुयो, रुमाल ज़मीन ते विछाए करे उते प्लेट खणी करे उते वेही करे मानी खाइण लॻो। सभु माण्हू उनखे ॾिसी करे माना ठठोला पिया कनि त मौलवी साहिबु हिते जेको आहे तोखे ठहे थो, हिते वेठो आहे, असां सभु बीठा तो वेही थो मानी खाए, पर उन चयो कि मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे, मां नथो मुनासिब सम्झां जो मां बि करे मानी खावां, अलाह जे हबीब जी सुनत जे करे मां वेही थो मानी खावां, भली सुठो लॻे किनो लॻे, हाल असांजो इहो आहे। अल्लाह पाक अहिड़नि अमलनि जे करे 100 शहीदनि जो सवाबु थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खे ज़िंदा कनि, इहे आहिनि अमाल जंहिंजो अख़लाक़ अल्लाह जे रसूल असांखे सेखारियो। पाण फरमायूं त फहिजरतु इलल्लाहि व रसूलिही, फरमायूं त जंहिंजी हिजरत अल्लाह ऐं हुनजे रसूल जे तरफ़ आहे। ऐं मां इन जे करे अर्ज़ु कंदो आहियां, इन जे करे अर्ज़ु कंदो आहियां त जेकॾहिं माण्हू पंहिंजे तबलीग जे कम सां वञे थो, महिनत सां वञे थो, पोइ उन में जेकॾहिं अॻिले माण्हू जो रवैयो ग़लति थो पेश अचे त हिन जो चूंकि इरादो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जी बुलंदी आहे, अल्लाह जी रज़ा आहे, अल्लाह जे रसूल जी रज़ा मक़सदु आहे, त पोइ हिनखे दिलि में जेको आहे माइंड न करणु घुरिजे, दिलि में ख़राबु न सम्झणु घुरिजे, छो हिनखे अल्लाह पंहिंजो बदिलो अता फरमाईंदो। हे जेकॾहिं पंहिंजे दिलि में ख़राबु सम्झंदो त पोइ अल्लाह जी तरफ़ खां जो सवाबु ख़तमु थी वियो, रब जे तरफ़ खां जेको सवाबु आहे न उहो ख़तमु थी वियो। उन सवाब खे बचाइण जे लाइ इन्हनि नेकियुनि खे बर्दाश्त करणु ज़रूरी आहे, सब्र करणु ज़रूरी आहे, जेतिरो सब्र कबो अल्लाह पाक उनजो ओतिरो अजर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। फरमाईंदा फहिजरतु इलल्लाहि व रसूलिही व मन कानत हिजरतु इला दुनिया युसीबुहा अव इमरातिन, फरमाईंदा जंहिंजो सफ़र दुनिया जे तरफ़ आहे, माना हुनजी हिजरत आहे त दुनिया कमाया, फरमाईंदा दुनिया हुनखे मिलंदी, जेको महिनत कंदो ॾींहुं राति कमाई 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 कमाई, माल कमाया महिनत कयां रोज़ी कयां, त उन्हनि खे पंहिंजी उहा दुनिया मिलंदी, पर आख़िरत जे अंदरि उन्हनि जो को बि बदिलो न हूंदो। फरमाईंदा अव इमरातिन, या वरी जेकॾहिं को माण्हू औरत जे तरफ़ सफ़र थो करे, तव्हां ॾिसो त अक्सर जवान इन कोशिश में साईं फलाणी जे कढ लॻो पियो आहे, कंहिं छोकिरी जे इश्क में, कंहिं शइ जे इश्क में वतंदो, पोइ ॾींहुं राति रागड़ा कईंदो, पोइ जेको आहे कॾहिं नशे ते लॻी पवंदो, कॾहिं पीमा खे परेशान कंदो, कॾहिं कहिड़ा कम, हता के अहिड़ी बेवकूफ़ी नौजवान में अची वई आहे, जेकॾहिं पंहिंजो मक़सदु नथो मिले त पाण खे मारण में बि देरि नथा कनि, ॿिए खे मारण में बि देरि नथा कनि। इहा सभ खां वॾी बेवकूफ़ी, सभ खां वॾी बेवकूफ़ी काइनात जी, जो जेको अल्लाह जंहिं पैदा कयो बजाए इन जे जो उन जे इश्क में माण्हू मुब्तला थिए, हिकिड़ियुनि शयुनि जे इश्क में मुब्तला थींदो वते, जेके शयूं फ़ानी आहिनि, इन जे करे माण्हू पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदो थो वते। इहे 2-3 ॾींहंनि जा, हर इंसानु 2-3 ॾींहंनि जो महिमान आहे, 2-3 ॾींहंनि जी लज़त जे करे पंहिंजी दुनिया आख़िर तबाह कई वेठो आहे। फरमाई जेकॾहिं औरत जे ख़्याल सां इहो कंदो त यतज़व्वजुहा, सफ़र कंदो, उन सां शादी करे, फहिजरतु इला मा हाजर इलैहि, पोइ उनजी हिजरत जो उनजो अजुर बि उनखे ओड़ी तरह मिलंदो, माना उनजो सवाबु उनखे ओड़ी तरह मिलंदो। पर जेकॾहिं इन में बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा खे ॾिसंदो, मिसाल हिन पहिरियां शादी कई कंवारी औरत सां, ऐं हाणे वरी हिन शादी कई जेको आहे रनड़ सां, जंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे, जेका मुतलक आहे उन सां शादी कई, सिर्फ़ु इन जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खे ज़िंदा करण जे लाइ अल्लाह उनखे सुनत जे ज़िंदा करण जो सवाबु अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक उनखे सुनत जे ज़िंदा करण जो सवाबु अता फरमाईंदो। असां वटि ॿी शादी ऐं पढ़जी चुको आहे, जॾहिं ॿी शादी मुंहिंजा दोस्तो, जॾहिं जे कॾहिं कॾहिं माण्हू इहा ॻाल्हि कंदो आहे त पोइ वरी चवंदा आहिनि त हा साईं तव्हां जेकॾहिं पंहिंजूं नियाणियुनि जे मुड़ुसनि खे ॿी शादी कराई त पोइ हिननि खे ॾिसंदासीं। मुंहिंजा दोस्तो जेको शरीयत खे न मञे त मुस्लमान ई न, माण्हू इंसाफ़ ज़रूरु घुरंदो। अब असांजूं नियाणियूं हुजनि भली जेकॾहिं पंहिंजे मुड़ुसनि वटि पाणिजी वञनि त उहे बिला शक जेकॾहिं ॿी शादी करणु चाहिनि त अल्लाह जे हुक्म खे को माण्हू इनकार नथो करे सघे, क़ुर में लिखियो पियो आहे इनकार नथो करे सघे, पर शर्त इहो आहे त इंसाफ़ करे, इंसाफ़ कंदो त बिला शक हर माण्हू वञी करे 4 शादी करे। त अहिड़े नमूने सां ऐं जेकॾहिं
न करण ते अचे त इंसाफ़ न करण ते अचे त माण्हू हिक सां बि इंसाफ़ कोन थो करे, इंसाफ़ न करण ते अचे त हिक सां बि कोन थो करे। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे बि माण्हू जीअं हदीस पाक में आयो त औरत जे करे त जेकॾहिं को माण्हू साहिब हैसियत आहे, सम्झे थो त मां इंसाफ़ करे सघां थो रिश्तनि जे अंदरि, त उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे ज़िंदा करण जे लाइ ॿी शादी ज़रूरु करे, ताकी कंहिं औरत जो सहारो बणिजी पवे। उहा औरत ज़िंदगी भर उनखे दुआऊं ॾींदी, अलाह जे रसूल जी सुन्नत ते अमल करण जो सवाबु बि उनखे मिलंदो। सो फरमाई फहिजरतो इला मा हाजर इलही, पोइ हुनजी हिजरत। भला जेकॾहिं ईअं नथो करे सघे, भला जेकॾहिं ईअं नथो करे सघे इंसानु, अॼोको मुआशिरो अहिड़ो न आहे जो माण्हू अहिड़ी का हिमत करे, नथो करे सघे त कम अज़ कम एतिरो ज़रूरु करे सघे थो त मुआशिरे जे अंदरि जेके औरतूं बेनिकाहूं मौजूदु आहिनि उन्हनि जे रिश्तनि जा जाइज़ जेके रिश्ता आहिनि उन्हनि जे कुफनि जे ॻोल्हण जो बंदोबस्तु करे। इहो बि वॾो अजुर ऐं सवाबु आहे। असां वटि जेके साईं जेके चवां त रिश्ता ॻोल्हींदा आहिनि त हिकिड़ा त हूंदा आहिनि उहे जंहिंखे सिंधी ज़बान में दलाल चइबो आहे, उहो त हुनखे चइबो आहे जेको पैसे करे करे। पर जेकॾहिं अलाह जी रज़ा जे ख़ातिर करे थो त इहो बि ईअं सम्झो त वक़्त जो वली आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि न्याणियुनि जे घरनि जे आबाद करण जो सवाबु इनखे बि अता फ़रमाए। इन्हनि शयुनि खे माण्हू इब्दार न सम्झे, पंहिंजो किरदारु अदा करे, जिते किरदारु अदा करे सघे थो। हिकिड़ो त आहे माण्हू हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे, ख़ानदान हूंदो आहे, कंहिं माण्हू जो लिमिट हूंदी आहे, कंहिंजी न हूंदी आहे। पर जिते माण्हू सम्झे थो चवंदो घर मुंहिंजे अंडर में आहिनि, माण्हू मूंखां मशवरो वठनि था, अबा हे जेको आहे छोकिरीअ वारो बि मुंहिंजे मशवरे ते आहे, छोकिरे वारो बि मुंहिंजे मशवरे ते आहे, उते पंहिंजो किरदारु अदा करे ऐं ॿिनि जेको आहे रिश्तनि खे पाण में जोड़े, अल्लाह तबारक व तआला इन जोड़ण जो सवाबु ज़िंदगी भर आख़िरत में बि अता फ़रमाए। ये घर आबाद करणु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। अॼु जेके आहिनि केतिरा ई घर ग़ैर आबाद लॻा पिया आहिनि ऐं माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो ज़िम्मेदार उन्हनि जे वालिदैन खे सम्झनि था। बिला शक पहिरें नंबर ते वालिदैन ज़िम्मेदार आहिनि, पर ॿिए नंबर ते मुआशिरो बि त हुन में किरदारु अदा करे, पाड़े वारो बि त किरदारु अदा करे, को दोस्त आहे त उहो बि त किरदारु अदा करे। को अॼोके वक़्त में चवंदा आहिनि त साईं चङाई करण जो वक़्तु न आहे, मञा थो चङाई करण जो वक़्तु न आहे, पर जेकॾहिं अलाह जी रज़ा जे ख़ातिर माण्हू दुआऊं घुरंदो, पंहिंजो पाण खे नुक़सान खां ज़रर खां बचाइण जो रब खां दुआऊं घुरंदो, ए अलाह हीअ तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर अमल कयां थो, मुंहिंजा अलाह साईं हिन जे ज़रर खां मुंहिंजी हिफ़ाज़त फरमाइजे। त अल्लाह तबारक व तआला करीम आहे, उन जे रब जी रज़ा जे ख़ातिर माण्हू अमल कंदो, अल्लाह तबारक व तआला उन जी ज़रर खां नुक़सान खां रब साईं पाण ई हिफ़ाज़त करणु फरमाईंदो। सचे माण्हू खे कॾहिं बि लोॾो न आहे। जेकॾहिं माण्हू पाण सचो आहे न ऐं नियत हुनजी सची आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे एॾी इज़त ऐं एॾो सवाबु मर्तबा अता फ़रमाए जो छा वञी चइजे। सो फरमाई त फहिजरतु इला मा हाजर इलही, पोइ हुनजी हिजरत उन जे तरफ़ आहे जंहिं हिजरत जो जंहिंजो उहो इरादो कंदो। हिजरत जो मक़सदु चइबो आहे माना मुनक़लिब, जंहिंखे मटिजणु। जीअं इंसानु बेनमाज़ी वारी ज़िंदगी में आहे, उन मां अची करे नमाज़ी वारी ज़िंदगी में अचे थो, इहो बि आहे हिजरत आहे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।